अब हिकिड़ो मिंट भाई साहब ही जेको अॼु ही वाक़ियो थियो आहे अफ़सोसनाक उन हवाले सां तव्हां छा चवंदो त जेको पुलिस तशदुद थियो आहे? तव्हां पाण ॾिठो आहे सभु ज़रदारी गॾु थिया आहियूं, ज़्यादती थी आहे छोकिरे सां ऐं पोइ तव्हां सुञाणो था हिन फैमिली खे शरीफ़ माण्हू आहिनि, ज़मीनदार माण्हू आहिनि, हिननि कॾहिं क्रिमिनल एक्टिविटी कई कान्हे का। हाणे असां सभु हिन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहियूं, पुलिस ज़्यादती कई आहे, बाक़ी वॾनि खे ॿुधायूं था ज़रदारी साहब ऐं असां राब्ते में जेको हुननि जो हुकुम हूंदो ई कंदासीं। अच्छा, हिननि जा वारस आहिनि, तव्हां त हिन ॻाल्हायो अथनि त हिन क़तल में SSP नवाबशाह, DSP सकरंड ऐं SHO सकरंड मुलविस आहे। जेसि ताईं उन्हनि ते FIR न थींदी असां लाश न खणंदासीं। उन हवाले सां तव्हां छा चवंदा? इन हवाले सां असां पंहिंजे वॾनि सां ॻाल्हाईंदो, जीअं वॾा हुकुम कंदा असां ईअं कंदासीं। अच्छा, हीअ सम्झो था त हीअ पुलिस गर्दी आहे जेकी आहे? जी, पुलिस गर्दी आहे, हिन में को शक आहे? ठीकु आहे। भाई साहब, तव्हां पोइ हिननि जे ख़िलाफ़ जेको SSP जे ख़िलाफ़ कार्रवाई चवनि था DSP हिननि जे लाइ, उन हवाले सां तव्हां? ज़रूरु कानूनी कार्रवाई थींदी ऐं वारस असां सभु वारस आहियूं। लास्ट तव्हां ॾिठो आहे हिन ते तशदुद जी जी सर, हुकूमत तव्हां जीअं मुतालबो कंहिंखां था कयो? मुतालबो कंहिंखां नथा कयूं, असां पाण पंहिंजो माना हटाईंदव? वॾनि के साथ ॻाल्हाइणो पवंदो न। अच्छा, ज़रदारी साहिब खां पोइ को फ़ैसिलो? हाजी साहब, ही जेको हिनखे गिरफ़्तार कयो हुन उते ब्रांच वटि, हुन खां पहिरियां त पहिरीं पार्टी जेका प्राइवेट माण्हुनि गिरफ़्तार करे हुन ते शायदि तशदुद थियो, पोइ छा उन्हनि ते बि FIR थींदी? साईं ॻाल्हि इहा आहे त हीअ चवनि था त हिन खां रिकवरी थी वई आहे, रिकवरी 3 महीनों खां थी आहे, हीअ सकंड मां वधो आहे, को मंतकी कान्हे का। सही।